निर्मन पुटे उथी फटाफट का शादी ते हलणो तो ॿुधायो न मां फटाफट उथी संभूर हल। अरे हाँ हाँ बस बस उठा दो। उठ कण उठ અહીં હલણે शादी ते हैं शर्ट या बटन खोले ले गुंडा कर दी कर दो ले ये कॉम्बिनेशन बती थी ब्लू जीन ब्राउन जैकेट मागई में अंदर मागई बी टी शर्ट पापा अॼुकल्ह यार फैशन ही है हर कोई कॉन्ट्रास्ट ही पाईंदो आहे। हाँ बस 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 इहो फैशन नालो चई करे असांखे चरियो कयो तव्हां फाटल फाटल जीनियूं था पायो अॼुकल्ह ईअं कट लॻल धागा था निकिरण अचनि हुनखे तव्हां फैशन था चओ। हैं माण्हू सिधी सही बेल्ट सां गॾु जीन इन करे शर्ट पाए करे माण्हू वञे पार्टीअ ते की ईअं गुंजल टी शर्टूं पाए था घुमो शादियुनि ते जीनियूं ईअं हेठि ताईं लटकनि थियूं माण्हू डांस में कॾहिं जीन लही अचे ख़बर न पए माण्हू ई तुंहिंजे करे अथां नालो ख़राब थिए ॿाहिरि हुननि गुल छा चई पार्टी ते हलियासीं त भई तुंहिंजे पुट खे अखियुनि जो ऑपरेशन थियो आहे मां चयो मां छो चई कारो चश्मो पाया पार्टीअ ते राति जो कारो चश्मो थो पाए पार्टीअ ते ऐं चए थो गगल आहे फैशन हलंदो आहे फटाफट कपिड़ा मट ॿिया पाए न घर वेठो अच भली मटिया थो भला मटिया थो। अरे हिकु ॿ फोटो फेसबुक ते बि त विझां। हे ॿियो नमूनो लथो अथव हो हिकिड़ो सुपरमैन हुयो जेको जीन जे मथां अंडरवेयर पाईंदो हे ॿियो अथव टी शर्ट जे मथां गंजी पाए बीठो आहे। अरे पप्पा गंजी थोड़ी आहे वेस्ट कोट आहे सम्झ में नथी अचे हा हेॾी गर्मी जो टाइम आहे कॉटन जी शर्ट पाए व्हाइट कलर जीन पाए करे हल फटाफट सुर ॾिसां मां ॾिसां कपिड़ा ॾिसां सुर हलाणे हेॾो छा तो आईने में ॾिसे ख़बर आहे सुठो लॻे जल्दी कर हल ऐं ॿुध शू न पाइजांइ गर्मी जो टाइम आहे चंपल पाइजांइ।